दोस्तों ॾिसो हमरा परेशान है शहर में अलाए कहिड़े हिसाब सां आहे ॾाढो परेशान आहे। मां यकीन नोट कयो त मां हमरा परेशान आहे। ओ भाऊ अदा माखियां हाँ तो हिकिड़ो मिनट हेॾां था अचो। हुकुम करे वे 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 वेंदो तो कोन भा ॾिसे तो शाम थियण वारी आहे देर थी थिए। हुकुम करे अदा मूं तोखे सुबुह खां ॾिठो आहे तूं शहर में ॾाढो परेशान आहीं। छा मसइलो आहे? ख़ैर त आहे? अड़े अदा इहा ॻाल्हि न पुछ। परेशान वाकई में आहियां। घरों मूंखे चई हुयूं मुर्गी अॼु चयूं त रमज़ान शरीफ़ जो रोज़ो मुर्गीअ ते खोलींदासीं। मां सॼी बाज़ार डुकी आयो आहियां, काथे मूंखे मुर्गीअ जो गोश्त कोन मिलियो। अड़े सादा माण्हू शहर में मच्छी पई आहे, सब्जी पई आहे, भिंडियूं, करेला, बटालू, वाङण सभु जेको वणे ई वती वञे। मुर्गी ज़रूरी थोड़ी आहे बा यार ॻाल्हि इहा आहे मूंखे चई मुर्गी अथऊं पर हिते मुर्गीअ जो गोश्त 500-600 रुपया प्लेटां स्लेटां लॻी पयूं आहिनि, मिले ई नथो वञा करे। मां हाणे छा कयां? रोज़े छोड़ण जो टाइम थियो आहे, इफ़्तारी जो टाइम थियो आहे, ॾाढो परेशान आहे बसि। अड़े सादा माण्हू हिकिड़ी मां सलाह ॾियाई। हा यार ॾे। अड़े सादा माण्हू खटाण साई जो अधु किलो वठी वञूं। मायूं उन ते थी आशिक खाई बि ढव कंदई ऐं तोखे कुझु चवंदा बि कोन। सच थो चवें? हा हा हे यार तो मुंहिंजे दिलि जो बोझ हल्को करे छॾियो। मां हाणे ई थो वञा अधु किलो छा किलो खटाण जो वठां वञी।